हिंगोजा सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे अॻुवाणनि अल रखियो ख़ासि कयली फैज़ मोहम्मद सेठ तो चयो आहे त सिंध हुकूमत मुलाज़िम दुश्मन फ़ैसिला करे सिंध जे समूरनि मुलाज़िमनि जो मुआशी क़त्ल कयो पियो वञे। सिंध जे रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन ख़तमु करणु, DRA एज़ाज़ ख़तमु करणु, ग्रुप इंश्योरेंस न ॾियणु जहिड़नि मुलाज़िम दुश्मन फ़ैसिलनि खे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। मुतालबनि जी मंझता लाइ एहतिजाजी तहरीक खे वधीक तेज़ कयो वेंदो। जेकॾहिं मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया त वज़ीर आला हाउस आॾो लखी मुलाज़िम तारीख़ी धरणो हणंदा। हिंगोजा में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त वज़ीर आला खे घुर्जे त सिंध जे मुलाज़िमनि जा समूरा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। मुलाज़िमनि जी पेंशन ख़तमु करणु मुलाज़िम दुश्मन अमल आहे। इन सां गॾु ग्रुप इंश्योरेंस जेको मुलाज़िमनि जो हक़ आहे उन खां बि महिरूम रखियो पियो वञे। DRA अलाउंस न थो ॾिनो वञे। हुन चयो त 25 अगस्त ते समूरी सिंध में तालाबंदी वारे कामयाब हड़ताल खां पोइ जिदोजहद खे अञा बि वधीक तेज़ कयो वेंदो। डिवीज़न सतह ते एहतिजाजी तहरीक हलाई वई वञे, जंहिं खां पोइ हिकु भेरो ॿीहर सिंध जा लखे मुलाज़िम कराची जो रुख़ कंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।